ख़बर है नारे तालके में DRO ऐं RO मक़ामी उस्तादनि खे नज़रअंदाज करे छॾियो आहे। गैर मक़ामी माण्हुनि खे ड्यूटियुनि ते लॻाइण जो इंकशाफ थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। पोलिंग अमले जी तब्दीली ख़िलाफ़ उस्तादनि जो RO ऑफिस अॻियां एहतजाज कयो वियो आहे। RO पारां साफ़िन खे मौक़िफ़ ॾियण खां इनकार कयो वियो आहे। RO ऑफिस जा दरवाज़ा बंदि कराए छॾिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं हाजी ख़ान हमलो खां। जी हाजी, अपडेट कजो। जी, अवांखे ॿुधाईंदो हलां त नारा तालके में DRO ऐं RO पोलिंग अमले में रदो बदल थियण ख़िलाफ़ RO ऑफिस चूंड के अॻियां मक़ामी उस्तादनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। उन सिलसिले में उस्तादनि ख़ालकनो लगारी, अमीर अली सतो, उस्ताद अब्दुल कादिर कमरो मुज़ाहिरो कंदे चयो त RO नारो पारां प्रिज़ाइडिंग नारा तालके पोलिंग स्टेशन ते मुक़ररु कयो हो, जॾहिं त अचानक 9 माण्हुनि खे पोलिंग असांखे नज़रअंदाज कयो वियो आहे, जेका सरासर आहे। हिननि जो चवणो त असीं मुक़ररु हुयासीं, उते ड्यूटी कंदासीं, ॿिए हंधि असां न कंदासीं ड्यूटियूं, असांखे क़बूल न आहिनि। गैर मक़ामी मुलाज़िम लॻाए असां सां नाइंसाफ़ी महिरबानी अपडेट करण लाइ।